सॼी दुनिया जियां 10 मुहर्रम हराम जे मौक़े ते अक़ीदत ऐं एहतराम सां करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। इन सिलसिले में करमपुर में बि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे जानसारनि जे अज़ीम क़ुर्बानीनि जी यादि में मातमी जुलूसनि जो बरामद थियण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु मौजूदु आहे KBK टीम करमपुर में। अचो त उन्हनि खां तफ़सील वठूं। जी KB ख़ान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाजी फातिमा, असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं करमपुर जे इमाम बारगाह जे वेझो पंहिंजे टीम अवेसली सां गॾु, जिते करबला जे शहीदनि जे यादि में मरकज़ी जुलूस सखी दौलत शाह खां रस्तनि चौराहनि खां इलाइक़े जे मातमी जुलूसनि जे मेड़ सां गॾु थी इमाम बारगाह तरफ़ रवानो आहे, जंहिंमें सिक्योरिटी जा इंतज़ाम पाक रेंजर्स पुलिस जा जवान ऐं ॿियनि सिक्योरिटी इदारनि जे सख़्तु निगरानी हेठि आहिनि ऐं गॾोगॾु करमपुर इस्पताल जी मेडिकल टीम बे ख़िदमत सरंजाम ॾेई रही आहे। इन दौरान डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर बाबूलाल पारां मेडिकल कैंप जो दौरो, जिते डॉक्टर बासित अली ब्रीफिंग ॾींदे चयो त मेडिकल टीम बि मौजूदु आहे ऐं एम्बुलेंस सर्विस बि हाई अलर्ट थियल आहे।